अस्सलाम वालेकुम Hb4u चैनल ते तव्हां खे भली कार चवां थो। दोस्तो जेकॾहिं तव्हां Hb4u चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दबायो जीअं त असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। लायो पानी ॾिनो ई कणक खे। हा त कणक खे ॾेई आयो पाणी। फुल थी सॼा ॿार भरिजी विया न? सॼा भरिजी विया। पोइ हेठि परी पटी खे पाणी ॾिनो ई? हा उन खे बि ॾिनो। भाण घणो ॾेई आहीं तूं? हाणे त मां 3 बोरी ॾिना हुआमांसि। 3 बोरी ॾिना हुई? हा हाणे ईअं कजांइ जी हाणे वारो आहे हिन वाटर ते। हा जेको चार्ज जेको न आहे ठीकी वारो इनखे पाणी ॾिजांइ हा त इन जे लाइ सेठ वटि वञा भाण घुरायां। कॾहिं आणींदे भाण? भाण त सुभाणे मथां मां वञा सेठ तूं इहो पोयों भराए छॾिजांइ। बसि सही आहे। पंहिंजो वारो काएं बजे लॻंदो? वारो सुभाणे 9 बजे लॻंदो। 9 बजे? हा सही आहे, मां भराए छॾींदुमि। इहो भराइजांइ भाण खणी ईंदुमि पोइ भाण मथां ॾींदासीं। सही आहे। तो खजन जो भी यार सोचा कयूं कुछ हिननि जो भी घड़ घड़ करायो हाणे टाइम अची वियो आहे। खजन जो यार हे अमरात ठहराए थो भर वारो। कहिड़ो? शानो पाण वारो। हा पोइ इन जा मज़ूर वठूं पाण, खजूं ठहराए वठूं। 50 मां 50 रुपया खजी जो थो वठे, पाण ग़रीब आहियूं। पोइ त हुनखे घुरायूं जेको होॾो वारो अकल होड़ो, उहो 30 रुपया वठे थो छांग जा। कहिड़ो? नाग नेकन। घणो 30 रुपया वठे थो? 30 रुपया। ॾिसो न सुभाणे यार इहो अमरा कहिड़ो थो अचे फर्क़ु? इहो त अचे त अथो पर वेझो अचे त पोइ ॾिसूं था, ख़बर पाण ई पइजी वेंदो। सूरी अचे थो हेॾे पाण ॾेई ईंदो इहो। हा हेॾे लड़ियो अचे हेॾे। कहिड़ो आहे? ठीकु आहे अचे। अमरा अचे त थो अलाए कहिड़ो आहे, सुञाणियोसि त कोन था। लॻी त नओं अमरा थो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा बिस्मिल्लाह खुश आयो ताक खैर खुश अल्लाह खैर कयो। खैर खुश आयो तो खैर खुश आयो अल्लाह फर्क खट त कढिया अदा खट तूं कढ भा पाण। जो खैर खुश आ कढिया हाणे खट चवां तो नंढो खट कढिया वञ। माखो खट कोन निकिरंदो, वॾो तूं आ, तूं पाण कढ भा। वञ यार खट कढिया यार पर गंदो न कर। मेहमान बीठो सुबह गाड़ी वञ। माखो न निकिरंदी भाऊ, न निकिरंदी। खट कढिया न निकिरंदो खट कढ वञ खट कढिया। अदा वॾो तूं आ यार, वञ कढ पाण। मेहमान आयो वीडियो छो दावा चवां तो नंढो खट कढिया खट अदा माखो न निकिरंदो यार, अंदर माखो मां नंढो आ, पेर में सूर है, पाण कढी वञ खट कढिया वञ वञ तू ना तू चलो तो वने यार मुझे पेर में सूर आता जगह हली तो सगा कल धक लगी हुआ पेर में मंडका तो वाला ने के चवा तो खट कढिया वञ। खट तू कढ रिली हो वेणा मां तू कढा। मेहमान बीठो वञ खट कढिया चवां तो अदा ओदा हेलो खट कढिया वीडियो ना बाबा वीडियो ना कढिया मेहमान होया अभी तो सही रे पीरे हाजे कर यार मेहमान आसा के आया होते। अरे बाबा मां तो कढिया तवा वञ वञ अरे खट कढिया चवां तो सुबह का वटी वडो भाव तो हया न थो थी। मां नंढो आ, न खणी सकदो यार, वडो तू आ, तू कढियो यार वञ खट कढिया वञ परे थी। पेर में मुझे सूरा तेरी हुआ मथो कराव थी हया थी तो मेहमान वञ खट कढे वडो तू आ, मां तू वडो आ, मां नंढो आ यार, न खणी सकदो खट। तू जोरी खट तो खणाई तो जे मां चवांस तो मां तो मेहमान का खटे न कढ रहा है तो नंढे पुट लाडो ले टीकरा दे तो के मथे ते चाड़े छड़ी चरी हुआ मां चवांस तो अचे वडो अचे बाबा अचे, मां न कर दूं खट। मेहमान खट तो कढिया सा भाई भाई बीठा तू वडो तू आ, मां अचे मां चवां तो दा मां को नंढे को खट तो खणाई, मां कढी न सकदो खट। न वीडियो दा न वीडियो मां कढिया आयो वीडियो न बाबा मुझे तो पेर में सूर न थो थी धक न लागो। मां पाण जो पानी तो थकी आयो यार, नंढो माण्हू तू वडो आ, तू कढ खणी। यानो खड़िया था मखणी चा जंगल में सूर फिर भी आड़ो बिना तो करी सके जंगल में का धक्को लगियो अल्लाह खैरा खैर अल्लाह खैर पता काडियो कुराड़ो सुबह सा निकरियो लाए काडे खबर ना है छा थे तुंजो मुझो वडो बाबू तवा के रहो दा मां सुने भी न तो
मां बि तव्हांजे पाड़े जो आहियां नथा सुञाणो शायदि न मिलिया हूंदा न मिलिया न सुञाणा न मिलिया हूंदा वॾो पुटु कुराड़े जो तूं आहीं अदा मुंहिंजो नालो हमीदुल आहे जी कुराड़ो मूंखां बोंग वठी आयो पोइ वठी आयो बोंग वठी आयो सही त उन जे जेके पैसनि जे लाइ मां पंधु कयो आहे हिन टाइम ताईं न आयो कल्ह अंजाम हुयुसि शाम ताईं अची वेंदो मां चवंदोमांसि हाणे चांहि पीअंदे चांहि त मूंखे मुनासिबु नथो लॻे जो मां तव्हां चांहि पीआं छो भाउ रहो का ॻाल्हि कोन्हे का चवणु केरु वेंदो चांहि चवणु केरु वेंदो पोइ नंढो वेंदो भाउ ठहो वञ चांहि चई पाण वञ भाउ मां कोन वेंदो हाणे चांहि चवण बि न वेंदा छॾियो बाबा तूं जॾहिं धड़को ॾिनो आहे न वॾे खे चवंदो वञ चओ वॾे खे वञी वञ चांहि ॾेई अड़े बाबा छॾियो त सही मां चांहि नथो पीआं बाबा मां चांहि नथो पीआं ठीकु आहे चांहि नथो पीआं तव्हां 2 मिंट जे कचहरी कंदव त मां वेहंदुमि न त बसि ख़ैर चांहि छॾियो बाबा न वेठा आहियूं कचहरी कंदा खट बि कढी हाणे वेठा आहियूं भला ॿियो ख़ैर अलाह ख़ैर तूं पढ़ंदो आहे हा मां पढ़ सही सही कुड़मत जो कमु बि कंदा आहियूं पंहिंजो भाण आहे पाणी आहे और शइ थियो आहे पढ़ाई खे बि हलायो हा हा काई क्लास में पढ़ो था मां पाण 12 क्लास में माशाअल्लाह तूं पढ़ंदो आहे भाऊ न न न तूं छा कंदो आहे मां हर जो कमु कंदो आहियां हरपे जा लक्षण आहिनि तव्हां में जेके खट नथा कढी सघो चओ त मां हरपे जो कमु कंदो मुंहिंजे असल में आयो अजंग में धक लॻो कल्ह सही सही तंहिंजे करे मां न करे हे आहे निभागो हे वॾे जो दादलो आहे चवणु ठिप वठंदो न आहे बसि पाणी थियो भाण थियो इहो कमु मिड़े कराईंदो शाबाश सां बाक़ी हो ताक़त न बुहारी ॾे न खट कढे कुझु बि हलो उन ॻाल्हि खे त छॾो हिन चलो इहो कयो तूं जो पढ़णु वञे थो उस्ताद तव्हांखे छा पढ़ाइनि था उस्तादनि जो बि हाणे सोचिजे न तुंहिंजे जंग में त खणी सूर आहे पर मां खट कढी आयुमि चई भाउ विहाणो बि कढी अचु मां विहाणो आंदो आहे त वरी सीट जी वेही बि एॾो रहियो आहे इहो बि भला अड़े यार ग़लती थी वई न न का ॻाल्हि न बाबा हाणे वे त सही हाणे बाबा वे तूं वे त सही ख़बर ई न पियो हुनजे का ॻाल्हि न आहे कावड़ में का ख़बर ई न पियो न दवाई ॾियाराए छॾी ॻाल्हि इहा आहे त हे फ़सुल जे कम खां लिकंदो आहे तंहिंजे करे चवंदो आहे मां पढ़णु वेंदो हिन में बि पढ़ाई कुझु ई न आहे हरू भरू कमु छड़ो हितां घर मां लिकी हलियो वेंदो आहे पढ़ाई त हिन में कुझु बि न आहे चलो अदा हाणे खट बि न कढी अचे वॾो अचे छा न अचे यार छा कंदो वॾो मुर्तज़ा हाणे मां हलां थो ठीकु आहे त पोइ मां हलां थो ठीकु आहे मां चवां थो कुरान खे चवां शाम ईंदो आयो हुओ जे पैसनि जे लाइ ठीकु आहे चांहि बि न पीतो ठीकु आहे यार हिकिड़ो ॻाल्हि ॿुध मुंहिंजो अलाए कहिड़ो मुंहिंजे पेर में सूर आहे निभागो हे चवणु मनी थो हिन खट जे अंदरि रखी आयो कुर बसां ते कर बसि भाउ असांजो न माना उतां वेठा भला वेठा न बसि असां साॻी जाइ ते वञी वियूं असां होॾे वेंदासीं भाउ वरी हे खट अंदरि रखंदो न कुराड़ो आयो माटर ते खट ॾिठे वरी विड़ी पवंदो तंहिंजे करे चवां थो खट अंदरि रखियो पोइ तूं भले तोखे इजाज़त आहे ठीकु आहे का ॻाल्हि न बाबा हे विहाणो खणी वेंदो ॾियो यार ॾियो खण महिमान को खट रखायो था भेण पेर में सूर तोखे चवां थो तूं सही कुराड़ो अचे शाम तुंहिंजो महिमान आयो ई जे तूं जेको बोह वरितो आयो हमीदुल्ला नालो हुयुसि खट चयो मां पुट खे न कढियईं वॾो तूं हा मां थोरो पंहिंजी ॾाढ़ी ॾे बि त ॾिस हाणे मां हलां आधा बस साईं विड़ो न बाबा हाणे हलूं माशाअल्लाह इहो हुनखे कुराड़े खे चइजो मां बाबा पैसा वठी छॾिया ईअं सम्झ न न का ॻाल्हि अल्लाह अपना रे बा वरी न अचणो आहे खट बि पाण कढूं रखूं बि पाण यार निकली के मत कयो हुयो महिमान ठीकु आहे माशाअल्लाह वॾे खे मां चवंदो मां शाम तूं विड़े थो मां विड़े थो मां तूं मुड़ुसां मोत पर तूं मां विड़े थो खट आयो महिमान पाण कढियो हल परे थी सुभाणे भाण बि ईअं छॾींदा न कणक खे वञी मां कोन छटींदुमि महिमान खां खट कढाई हाणे तुंहिंजो पढ़ाई बंदि कराईंदुमि